घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर सनत वापार ऐं इमदाद बाहमी ॼाम इकरामुल्ला धारे जो चयो है त पीपल्स पार्टी अवामी जमायत ऐं वफ़ाक़ जी अलामत है। असांजे क़ाइदीन मुल्क ऐं क़ौम लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, असूलनि जी सियासत कई है। पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे नज़रिए ते अमल करे थी। इलाइक़े जी तरक़ी असांजी अवलीन तर्जिन में शामिल है, जंहिं लाइ समूरा वसीला कुटुब आणे रहिया आहियूं। अवाम जी ख़िदमत असांजो मक़सद है। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पेटे अलफ़ ज़िले घोटकी जे सदर ज़फ़रुल्लाह खान लाखो पारां ॾिनल डिनर पार्टी खे ख़िताब कंदे कयो है। इन मौक़े ते पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जो जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह खान, DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़, अख्तर खान, सरदार बंगल खान, मोहम्मद इस्माइल समेत मुख़्तलिफ़ बिरादरिन जे माण्हुनि इलाइक़े वासियुनि शिरकत कई है। इन खां अॻु सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्ला धारे जो पिंडाल में पहुचण ते आतिशबाज़ी ऐं गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जो तोहफ़ो पेश कयो वियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।